अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं भर पासे वारे इलाइक़नि में भरिया रोड शहर, डाली शहर, हाजी दरिया खान, जलबाणी, मंगो, खाई, कासम में तेज़ हवा सां गॾु बरसात जो वसकारो शुरू थी वियो। बरसात सबबु मौसम खुशगवार थी वियो आहे। सख़्त गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बरसात सबबु बिजली जा 20 फीडर ट्रप थी विया आहिनि। बिजली बंदि हुजण सबबु रवासी सख़्त परेशान आहिनि। बरसात सबबु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बस स्टॉप, सैनिमा रोड, गोश्त मार्केट, कलोड़ा कॉलोनी, मेमण मौला, राजपुर टाउन, शाह कॉलोनी, सरकारी अस्पताल समेत हेठिहीं वारे इलाइक़नि में बरसाती पाणी बीह वियो आहे। भरिया रोड जा मुख्य रोड रस्तनि समेत शाही बाज़ार, फारूक आज़म चौक, फतेहपुर मौला, रेलवे स्टेशन रोड, रेती मौला ऐं ॿियनि हंधनि ते बरसाती पाणी तलाह जी सूरत में बीठल। पाणी कढण लाइ इंतज़ामिया के बि क़दम न खंया आहिनि। तेज़ बरसात सबबु हज़ारे एकड़नि ते पोखियल वणनि जे फसल में 2 फुट खां वधीक पाणी बीह वियो आहे। आबादगार ऐं हारियुनि खे लखे रुपए जो नुक़सान थियण जो ख़दशो वधी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।